मीरपुर माथिलो माली संचरण की खबर मूजिब बाफ्ता अग मीरपुर माथिलो शहर के शाह फैसल कॉलोनी में सौरे सस ऐं ॾेरनि हथां मुबना क़त्ल थी वियल मिसमात अंजान बोज़दार जी वालदा मिसमात नसीमा बोज़दार जो जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ मीरपुर माथिलो थाणे आॾो एहतजाजी मुज़ाहिरो। उन मौके ते मिसमात नसीमा बोज़दार चयो त मुंहिंजी धीउ मिसमात अंजान बोज़दार खे पंहिंजे सहुरे अहमद बोज़दार सस मिसमात सफ़िया ॾेर हफ़ीज़ बोज़दार वारनि घर में तशद्दुद करे क़त्ल कयो हो। बा हफ़्ता गुज़रण बावजूद पुलिस जवाबदार गिरफ़्तार नथी करे। हुन इल्ज़ाम हणंदे चयो आहे त मीरपुर माथिलो पुलिस जवाबदारनि खां गरी रिश्वत वठी मुंहिंजी धीउ जो क़त्ल लोढ़णु चाहे थी। हुन वसवारनि खे अपील कई आहे त धीउ जा क़ातिल गिरफ़्तार करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे।